रिपोर्टर गुलजान खान चांडियो इतलात खातो हुकूमत सिंध ज़िला कंबर शदात कोट 8 कंबर सिंधी हैंड आउट कंबर 6 अक्टूबर 2021 वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे हुकुम तहत ज़िले कंबर शदात कोट में सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ इंजीनियरिंग अब्दुल बारी पिताफ़ी जी सदारत हेठ खुली कचहरी मुनक़िद कई वई। तफ़सील मुताबिक़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे हुकुम तहत डिप्टी कमिश्नर ऑफिस कंबर में खुली कचहरी जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ डिपार्टमेंट इंजीनियरिंग अब्दुल बारी पिताफ़ी, सेक्रेटरी लाइव स्टॉक सिंध एजाज़ अहमद महिसर, डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट जावेद नबी खोसो, SSP ज़िला कंबर शदात कोट डॉक्टर समीर नूर चन्ना, MPA मीरो खान गौर खान इसरान, PP ज़िले सदर हाजी कमरदीन गोपांग, PP ज़िले जनरल सेक्रेटरी हाजी मोहम्मद पुनहल सुमरो, ज़िले कंबर शदात कोट जे मुख्तलिफ इदारन जे आफिसरन, सिविल सोसाइटी, सियासी समाजी मुख्तलिफ ट्रेड यूनियन जे सरबराहन, शहरी एक्शन कमेटी समेत शहरी वॾी तादाद में शिरकत कई। खुली कचहरी के खिताब कंदे सूबाई वज़ीर इंजीनियर अब्दुल बारी पिताफ़ी चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे हुकुम तहत सॼे सूबे में खुली कचहरियूं कयूं पियूं वञनि। सूबाई वज़ीर चयो त खुली कचहरी मुनक़िद करण जो मक़सदु सूबे जी अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल खे यकीनी बनाइणु आहे। हुन चयो त अॼु वज़ीर आला सिंध जे ख़ुसूसी हिदायतुनि ते हुन खुली कचहरीअ में शिरकत कई आहे त जीअं ग़रीब मिसकीननि ऐं हेठियन तबिके जे अवाम जा बुनियादी ऐं जाइज़ मसइला सदन जे दरवाज़नि ते ई हल करे सघिजनि। खुली कचहरीअ खे खिताब कंदे हिन ज़िले जे ऑफिसरनि खे हिदायतूं ॾींदे चयो पंहिंजे ऑफिसनि में वेही अवाम जा जाइज़ मसइला फौरी तौर ते हल करे अवाम खे रिलीफ फरहाम कयो वञे। उन मौक़े ते सेप्को एजुकेशन लाइव स्टॉक बिल्डिंग सुई सदरन गैस एजुकेशन एंड वर्क्स स्काप इंफॉर्मेशन सतनी तालकनि जे असिस्टेंट कमिश्नर टाउन ऑफिसरनि शिरकत कई। खुली कचहरीअ में शहरिन वॾी तादाद में पंहिंजा मसइला पेश कया, जंहिंमें सिहत, तालीम, सफ़ाई सुथराई, घिटिन खे प्योर ब्लॉक कराइण, क्रिकेट ग्राउंड, डिस्ट्रिक्ट अस्पताल जो कम मुकम्मल कराइण, लाइब्रेरी जो अध ते रखियल कम मुकम्मल कराइण, पीअण जे साफ़ पाणी, शाखुनि में पाणी जी खोट, अस्पतालुनि में दवाउनि जी खोट, क़ब्रिस्ताननि ते कब्ज़नि समेत ॿिया तमामु अहम मसइला पिणु सूबाई वज़ीर आॾो रखिया विया। सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ डिपार्टमेंट इंजीनियरिंग अब्दुल बारी पिताफ़ी उन मौक़े ते चयो त हुन खां पहिरियां ज़िले कंबर शदात कोट में ॿ दफ़ा खुली कचहरी करे वियो आहियां ऐं अॻु जेके खुली कचहरियूं करे वियो हुअसि ऐं जिन इदारनि